कंबर में बदमनी ख़िलाफ़ शहर जी सियासी समाजी तंजीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सियासी समाजी तंजीमुनि जे अॻवान सरदार मोहम्मद अली ख़ान हकड़े, ज़ुल्फ़कार शाह लियाकत गुपांगे ॿियनि चयो त शहर निधणको लॻो पियो आहे, आवाम चोरनि ऐं फोरनि जे हवाले आहे। शहरी वापारी पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झनि था। हुन चयो त पुलिस शहरनि जी जान माल जी हिफ़ाज़त करण बदिरां ॾोहारनि जी हिफ़ाज़त करे रही आहे। शहर अंदरि हर रोज़ को न को फुरिजी लुटिजे थो। शहरनि खे ॾोहारनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। पुलिस रवाजी तौर सखणा दिलासा ॾिठी। हिकिड़ो ऑफिसर अचे थो त ॿी लाबी सरगर्म थी थिए, जंहिंजी सरपरस्ती बि इहे चोर था कनि। जॾहिं उहा थी वञे त ॿी लाबी सरगर्म थी थिए। असांखे संधी ॿिनि ॾींहंनि खां पोइ रिकवर थी थिए, कंडियूं पाए बीह था रहनि, चोर लभे नथो। लिहाज़ा असां हिन गुफ़्तगू जे ज़रिए तमामु बहितरीनु दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं पंहिंजी गुफ़्तगू जे ज़रिए इहो ऐलान था कयूं त जेकॾहिं असांजे शहर मां हीउ ॾोह त असां ज़रूरु वठंदासीं, पर असांजे शहर मां जेकॾहिं इहा बदुमनी ख़तमु न थी त पोइ हिकिड़ो बहितरीनु लाहे अमल ठाहे। असांजी तारीख़ गवाह आहे त असां पंहिंजा हक़ पिनी न पर छिनी वरिता आहिनि। हिन नारा अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॾोहारनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जी कार्रवाई करे शहरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk